अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था बगान केटी बंदर खां। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके केटी बंदर जो इजलास तालके सदर मोहम्मद कुंभार जी सदरात हेठि बगान में थी गुज़रियो, जंहिंमें पार्टी जे उहिदेदारनि, पार्टी वर्करनि, जियालनि वॾे अंग में शिरकत कई। इन ई मौक़े ते पीपल्स पार्टी तालका केटी बंदर जे सदर मोहम्मद कुंभार चयो त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 13वीं वरसी ऐं सूबाई तक PS 78 तालके केटी बंदर मां हज़ारे पार्टी उहिदेदारनि, वर्करनि ऐं जियाला शिरकत करे पंहिंजी शहीद क़ाइद राणी बेनज़ीर भुट्टो खे ख़राज अक़ीदत पेश कंदा, जे मुल्क में जमहूरियत क़ाइमु करण जी समेत मुल्क जे मज़लूम अवाम लाइ जान जो नज़रानो पेश कयो, जंहिं हमेशह अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई। असांखे पंहिंजी अज़ीम क़ाइद शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा ते फ़ख़्रु आहे। इन मौक़े ते पीर ग़ुलाम अली शाह, कामरेड अब्दुल्ला मुरगुर, मोहम्मद अयूब शेख, ज़ाकिर हुसैन कड़मो, आज़ाद अशरफ कड़मो ऐं ॿिया अॻवान मौजूदु हुआ। रिपोर्ट मोहम्मद ओस्मान समूह, बगान केटी बंदर।